झंडोमरी भरिसां यूनियन काउंसिल टासोड़ी जो गोट मोहम्मद सनेड़ो जे स्कूल जी छत जा चापड़ किरण रोज़ जो मामूल बणियल। स्कूल में पीअण जी पानी, फर्नीचर, बिजली समेत समूरनि सहूलियतुनि खां महरूम। चौदीवारी किरियल रूम करण जी ख़तरे सबब तालो लगल। उस्ताद ऐं शागिर्दनि जी ज़िंदगी दाव ते लगल। ॻोठाणनि स्कूल में ॿार पढ़ण खां रोके छॾिया आहिनि। उस्ताद स्कूल जी बिल्डिंग 40 साल पुरानी आहे। चौदीवारी किरी पई आहे। फर्नीचर न आहे। सॼो ॾींहुं मौत जे मुंहं में आहियूं। बिल्डिंग ख़तरनाक सबब स्कूल में वालिदैन ॿार नथा छॾनि। उस्ताद स्कूल जी बिल्डिंग न मिलण ख़िलाफ़ स्कूल अॻियां ॻोठाणनि याकूब सनेड़ो, हाजी भट्टीअ जी अॻवानी में उस्ताद शागिर्दनि सां गॾु तालीम खाते ख़िलाफ़ एहतजाज कयो। यूनियन काउंसिल टासोड़ी में रोज़ाना हज़ारे बैरल तेल निकिरंदड़ आहे, जंहिंजी अरबे रुपया रॉयल्टी मिलण। डिप्टी कमिश्नर टंडो अलियार फंड हुअण बावजूदि स्कूल जी बिल्डिंग न ठाराए। ॿार ख़तरनाक स्कूल में कीअं पढ़ायूं? शहर परे आहे। ॿारनि जी तालीम जो ज़िम्मेवार DC आहे ॻोठाणनि निगरान वज़ीर आला समेत तालीम खाते जे आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त खेनि स्कूल जी बिल्डिंग समेत सहूलियतूं ॾिनियूं वञनि। हक़ TV न्यूज़ रिपोर्टर नौकाफ मरी, झंडोमरी।